अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिर व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हत्ता इज़ा जाअ अहदहुमुल मौत क़ाल रब्बिरजिऊन लअल्ली आमलु सालिहन फीमा तरक्तु कल्ला इन्नहा कलिमतुन हुव क़ाइलुहा व मिन वराइहिम बरज़ख़ुन इला यौमि युबअसून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अवा सभई दोस्त मिठड़े आवाज़ सां मिठे नाले वारे मिठे मोहम्मद करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मिठो दुरूद शरीफ पढ़ण फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
वरी भी एक मर्तबो ईमानी जज्बात के ज़ाहिर कंदे मिठड़े आवाज़ सां मिठो दुरूद शरीफ पढ़ण फरमायो। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अजीज़ान किरामी, वाजिबुल एहतराम मुजाजी दोस्तों, बुजुर्गों ए भाइरों, मुबारक आवां खे जो अवां सर्दी जी मौसम में पांजा नरम ऐं गरम बिस्तरा छॾे सर्दी सिर ते साए अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जे बैत में अची इन सोहणे कुरान करीम जे ॿुधण जा इंतजार पिया कयो। अॼु कयोसि दीदार त तव्हांजा रब नेण ई ठारे छॾे। आहे दुनिया में कुरान, जे ही हस्ती दुनिया में न हुजे हा त जो का शइ दुनिया में हुजे ही न हा। अल्लाह जो नालो तव अचो हिन कुरान करीम के जीअ में जायूं ॾियो। अवाए असांजी जिंदगी आरज़ी ऐं मुख़्तसरा, पो अवाए असां के खपे त मुख़्तसर जिंदगी जे अंदर अवाए असां पंहिंजी अबदी जिंदगी बनाइण जी कोशिश कयूं। अवाए असांजी अबदी जिंदगी तॾहिं ठहंदी जॾहिं पंहिंजी मर्ज़ी ऐं मनशा के तर्क करे जिंदगी न सोने जे आकामात ते गुजारींदासे, पो अख बूटींदा वींदासे। रब्बे ज़ुल जलाल कब्र के बिश्त जे बागन मंझा बाग बनाईंदो। पर जे कुरान करीम जी मर्ज़ी ऐं मनशा के छॾे अवाए असां दुनिया में पंहिंजी मर्ज़ी ऐं मनशा जे मुताबिक जिंदगी गुजारी से, तो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल कुरान करीम जे अंदर ऐलान कियो त नुवल्ली मा तवल्ला, जाॾे लड़ंदव असां ओॾहीं धिको ॾींदासीं। सही भला जंहिंखे तुंहिंजे ज़ात किबरिया जे तरफ़ों धिको मिले त वींदो काॾे? चई वनुस्ली जहन्नम वसात मसीरा। जंहिंखे मुंहिंजे ज़ात जे तरफ़ों धिको मिलियो उन जे रहण जी जाइ जहन्नम आ। सही भला पो जहन्नम चङो आ? चई न, इन्नहा सात मुस्तक़र्रम व मुक़ामा। किन्ने में किनी, गंदे में गंदी, बुरे में बुरी रहण वारी जाइ जो नालो जहन्नम आ। इहे दुआऊं कयो त अल्लाह रब्बे ज़ुल जलाल अवां असांखे जहन्नम जे बाहि खां आज़ादी नसीब फरमाए। अजीज़ो, अवां असांजी जिंदगी मुख्तसर जिंदगी आ। 20 साल, 30 साल, 40 साल, 50 साल, 60 साल, 70 या 80 साल, इल्ला कलील को मानू हुजे जो 100 साल ते पहुंचे तो, न त 60 का पो वींदाड़े वेंदा।
अल्लाह जो नालो तो जिंदगी ते कोई एतमाद कोनी, आरजी जिंदगी सा दिल न लगायो। तदे रवायात में आ त पाण इमामुल अंबिया साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठा हिय बुधण वारी जमात सहाबा रुज़वानुल्लाह अजमईन जी पाण फरमायो पुट दियो त खबर भला हयातीअ ते तव्हां खे केतिरो एतबार आ। को साहबी उथी बीठो सोहणा कुर्बान वञाव फजर जी नमाज पढ़ी आ, वरी ज़ोहर वारी नमाज या नसीब अलाए हुजऊं अलाए न हुजऊं। के चयो साईं असर ज़ोहर वारी नमाज पढ़ी से, असर वारी नमाज या नसीब। के चयो साईं असर वारी नमाज पढ़ी से, मगरिब वारी नमाज या नसीब। के चयो साईं मगरिब वारी नमाज पढ़ी से, इशा वारी नमाज या नसीब। सूअ बरन जे सरदार जे नबूवत जे अखियुनि मां जवाहिर रहमत वारा गोड़ा मुबारक ॻाइण शुरू थी विया। पाण फरमायो पुट वेहो वेहो तव्हां त जवाब न आहिनि, पराणे वेहो त मां काइनात जो सरदार नबी पाण जवाब ॾियाव। सहाबा रुज़वानुल्लाह अजमईन मुतवज्जा बणजी हींअर वज़ुहा वारे चेहरे ॾे निहारींदा रहिया। साईं अवां सम्झायो हयातीअ ते केतिरो एतबार आहे। पाण फरमायो पुट बाने नमाज़ नेती आ, क़याम भी कयईं, रुकू भी कयईं, सजदा भी ॾिनई, अतहियात भी पढ़ियईं, दुरूद शरीफ भी पढ़ियईं, रब जे अली वारी दुआ मुबारक पढ़ी नमाज पूरी कयईं। हाणे साजे पासे ॾे कंधु फेरे पियो चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। ओ पुट हयातीअ ते एतिरो भावरो भरोसो कोन्हेव त मां इएं खाॿे पासे ॾे कंदड़ो मोड़े सलाम वराईंदुमि या अॻे ई माते मौत अची वेंदो। इहा आहे हयाती जिते तकबर वॾाई कयूं वेठा आहिनि उस्ताद उलमा हज़रत मौलाना साईं अब्दुल खालिक साहब। पुछा क्यों हिकु ॾींहुं सोणो उस्मान साईं रस्ते सां पे आयो, मके पाक जे दिल मुबारकनि मां पे आयो। अबू जाल साथारनि सां वेठो हो। हीअं सोणे उस्मान ने ॾिसी चई हिन जो यार तो चवे त मां आखिरी नबी आहियां, मां सचो नबी आहियां। ये सचो नबी आ त घर मुबारक दे नजर कयोसि जो कंधी खजन जे छड़न जी लगल तस, अंदर ही घर दे नजर कयोसि खजन जे छड़न सां मनो ठयल तस। सचो नबी जे हा वडो बंगलो जे सहा, वडी मारी जे सहा, पर कपड़न मुबारक ने नजर कयोसि त जुबे मुबारक में पेरान मुबारक में चतियूं मुबारक लगला तस। सोने उस्मान जो बुधो त ये सखावत जे अखियुनि मां इएं पियो पाणी गरे जीअं सावण में वॾ फड़ो मींहुं वसने नज़रबो आ। बसि रोईंदो रोईंदो महबूब जे कचहरीअ में पहुतो। सोणो ता फरमाइनो ओ पुट उस्मान जी सोणा पुट केर विड़ियो थी? साईं मां सां कोई न विड़ियो आ। पुट पो रोईंदो आयो आ, गोड़ा गिटन तो गड़ंदे गड़ंदे दाढ़ी मुबारक देता पौनी छो आ तमा मोहम्मद नबी भाकुर पाया है। वाह सोना तुझा उस्मान तुझा बख्त जो हेडो सीनो तुझो हो, होडो सीनो यतीमन जे यार जो हो। बस ये नबूवत वारे सीने सा लाता हूँ, उन्हीं सीने सा मिलाया हूँ। ये सीने जी तारीफ क़यामत ताणी अल्लाह जो कुरान पान पे बयान करे। अलम नशरह लक सदरक व वज़ाना
अनकद ज़रकल्लज़ी अनकद ज़हरका वरफ़अना लका ज़िक्रका। आए को जो डाडियां सुभान अल्लाह चवे ओ जेको डाडियां सुभान अल्लाह चवंदो मन डाडियां सुभान अल्लाह चवण जे सदके रब राज़ी थी अजो की रात उनके ख्वाब जे अंदर मिठे मोहम्मद करीम साईं जो दीदार कराए। अल्लाह अकबर। पाण फरमायो वेजो आ उस्मान जी सोना पुत्र वेजो आ मां भाकुर पाया नबूवत जे सीने सां लातऊं पुत्र चेहरो त मथे खण हिय चेहरो मुबारक मथे कई नबूवत जे गुलाबी चपन मुबारकन सां हेडो चेहरे ते चुमी दई हेडो चेहरे ते चुमी ॾिनो पुत्र रोए छो तो विड़ियो भी कोई कोनई छा ॻाल्हि आ केड़ो सदमो पोतो थी जो रोईंदो मां मोहम्मद अरबीअ वटि पहुतो आ। सोहणा अबू जहल हिय पियो चवे अजो मां तव्हां खां इजाज़त वठण आयो आहियां सही मागे मोकल जो तहां जे लाइ एड़ी माड़ी तैयार कराया एड़ो बंगलो ठाराया जो सजे मक्के पाक जे अंदर के नवाब के रईस के सरदार जो न हुजे। सोहणे जे अखियुनि मां जवारे रहमत वारा गोड़ा ॻाइण शुरू थी विया। ओ पुत्र उस्मान जी साईं पुत्र मुसाफिरन जो काफिलो रस्ते सां वञी सफ़र ते पर इनके काथे रात पेजी वञी हिकड़ी रात रहण जे लाइ उते को बंगलो ठाराईंदा साईं न का माड़ी ठाराईंदा सोहणा न भला को मालात हिकड़ी रात रहण जे लाइ ठाराईंदा सोहणा न पुत्र छो जेसैया माड़ी इयो बंगलो इयो मालात इन जे केड़े कम जो आ रात हिकड़ी रहंदा सुबह सां इन जो सफर वञा अॻिते आ। पाण रोई फरमायो उस्मान कसम मां मोहम्मद अरबीअ के काबे वारे रब जो असां के एतरी पक भी कोनी असां हिकड़ी रात दुनिया में रहंदासे अले न रहंदासे हिकड़ी रात रहण जेतरी भी पक कोनी तो मारियूं छो ठारायूं बंगला छो ठारायूं महलात छो ठारायूं दुनिया बेवफा है दुनिया जी फतन व तालिबुहा किलाब दुनिया ढूंढा छिकण वारा कुत्ता तव दुनिया जे पोयों न लगजो दुनिया आरज़िया हाणे अचो खोलिया कुरान पाक सीपारो 3 सूरत जो नालो सूरत आल इमरान हे मुझे बिनी हथन में आ अल्लाह रब्बे जुल जलाल जे रहमत वारो कुरान ओयो लिखियो पियो आ कुरान पाक में चे अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। समूरा चो असां जो माबूद हुआ जेको पूरी दुनिया ते मौत तो आणी पाण हमेशा जीअरो आ वो आहे त केरा अब थोड़ो डाडिया केर हमेशा रहंदो अमा नाराज न थींदो थोड़ा अॻिते सुरी अचो बाबा तव्हां बि अचो पोड़न पोड़न सां लेखो कोन्हे छो त मां पाण टेक जो आदी आहियां बाक़ी जेके पोड़ा न आयो अॻिते सुरी अचो अदा लो यार तूं बि पोड़ो आ अचो मुंहिंजा बाबा थोड़ा वेझा सुरी अचो गॾु वेहंदव त सर्दी बि न लॻंदव जेॾो हिन जे वेझो थींदव अल्लाह जी रहमत ओॾी तव्हां जे वेझो थींदी। कुरान पाक में चई अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। समूरा चौथा असां जो माबूद हुआ जेको पूरी
दुनिया ते मौत आणींदो आ पाण हमेशा जीअरो आ उहो आहे त केरा थोड़ो डाडिया अन्या थोड़ो प्यार सा अन्या चो बाबा खोलिया कुरान पाक सिपारो 27 सूरत जो नालो सूरत हदीद कुरान पाक में ऐलान कई केड़ो सिपारो 27 सूरत जो नालो आ सूरत हदीद 2 नंबर आयत पूरी थी 3 नंबर आयत जी शुरुआत आ कुरान तो चे हुवल अव्वल वल आखिर वज़्ज़ाहिर वल बातिन वहुव बिकुल्लि शैइन अलीम। कुरान पाक में चे अव्वल भी अल्लाह चो बाबा अव्वल भी आखिर भी होयो भी आहे भी वरी रहंदो भी अकेलो अल्लाह या मुझी गाल कोने खुदा जो कुरान सिपारो सागोई 27 सूरत जो नालो आ सूरत रहमान हे मुझे बिनियतन में आ खुदा जो कुरान कुरान तो चे कुल्लु मन अलैहा फान यबका वजह रब्बिका जुल जलाल वल इकराम। अल्लाह से फरमायो जदी का शय दुनिया में न हुई तदी भी मां पाण होस वरी जदा का शय दुनिया में न रहंदी जदो तदी भी रहण वारी ज़ात आ तमा अकेले अल्लाह जिया जदी तो असा हमेशा रहण आया ही कोन्यो तो तकबर छाते वडाई छाते मामा छाते सीट छाते कईया कसम अल्लाह जे ज़ात जो का खबर कोनी न पोड़ पते आ न जवानियत आ न नंढपण ते आ न वडपण ते आ का खबर कोनी केड़े टाइम ते मारू मौत जाचे मथों भी अंदा। कुरान पाक तो चे ला यस्ताखिरून साअतौ वला यस्तक़दिमून ये कामा घड़ी मौत जी तवा ते मुकरर कईया न मिनटो अगे इंदो न मिनटो तवा ते पोइंदो मौत मुकरर वक्त जेको क्यो थी मां उनी वक्त ते मौत इंदो साईं भला पो मौत इंदो त कदई इंदो जवानी गुजरी वई हाने दाढ़ी अच्छी थियण शुरू थी वई आ से हाने मौत इंदो या जदई सफा पोड़ा थी विंदा से हलण को बीजी वञो उज़वा लकण शुरू थियल साईं भला पो तदा मौत इंदो। कुरान तो चल न न न कुरान पाक में ऐलान कई केड़ो जतो वलैयो अखिरल्लाह नफ्सन इज़ा जा अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तामलून। चई हे वेठो आ हिन जो मौत केड़े टाइम ते थींदो केड़ी जगह ते थींदो या के खबर कोनी या खबर रखण वारो खबीरात केरा बस जॾहिं मथों वारंड निकरंदा केड़ा मथों जो ऐलान थियो मथों वारंड निकता तो कुरान करीम में ऐलान कई केड़ो अचो बाबा खोलिया कुरान पाक सिपारो 29 सूरत जो नालो सूरह क़याम ओयो लिखो पियो कुरान तो चे कल्ला कल्ला इज़ा बलगत तराकिया वकील मन राक
वज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़त साक़ बिस्साक़ इला रब्बिका यौमइज़िनिल मसाक़। ये पेरन जे नान मां साह निकरण शुरू थींदो कॾहिं निहारींदा चई पेर ठरी वियसि ओ कॾहिं पिया चवनि पिनियूं ठरी वियसि कॾहिं निहारे पिया चवनि यार पेटड़ो तो हिलेसि कॾहिं ईअं तके था चवनि वञो वञो को वठी अचो जेको मथों फीणो त रखेसि मथों सूरत यासीन शरीफ त पढ़ेसि मन कुरान करीम जे पुटंदे हिन जो दुनिया में मौत थी वञी उन्हीं टाइम ते बच्चा आहिनि अखियुनि मां लुणक पिया ॻारींदा है अबे जे जुदाईअ जो वक़्तु अची वियो आहे ॿुधो दुनिया वारो कसम अल्लाह जे ज़ात जो अजो अबे जो क़दुरु पुछो त हाजी बेग मोहम्मद साहब रहमतुल्लाह अलैह जे बच्चन खां पुछो ओ जंहिंजो अबो दुनिया मां रुख़सती करे अल्लाह जे जवारे रहमत में पहुतो आहे अज़ीज़ो यतीमी ॾाढी ॾुखी अथव अॼु इन्हनि खां अबे जो क़दुरु पुछो त अबे जो प्यार छा थींदो आहे उन्हीं टाइम ते बच्चा प्यार चवनि था परे थियो अॼु बाबो दुनिया मां रुख़सती पियो करे यार परे थियो अबे सां आख़िरी बजमला त ॻाल्हायूं भाकुरड़ो पायूंसि मोकिलाए वठूंसि बसि ईअं ॾिसी पिया चवंदा हाओ रब तुंहिंजी ज़ात बेपरवाह हाणे हिन जी लुकीअ में सावा ॼाण दुनिया मां लॾियो तो कुरान पाक जे अंदर रब ज़ुल जलाल ऐलान मुबारक कयो आहे कहिड़ो अचो बाबा खोलियो कुरान पाक कुरान तो चे फलौला इज़ा बलगतिल हुलक़ूम व अंतुम हीनइज़िन तंज़ुरून व नहनु अक़रबु इलैहि मिनकुम वलाकिन ला तुबसिरून चईमा साल मेड़ाए फलौला इज़ा बलगतिल हुलक़ूम माना निड़ घुटो जे साव मेड़ाए मायना निड़ घुट में फसाया सालन जा साल मां सकरात जाम केरा जेको निड़ घुट में साव बार कढी ॾेखारे अज़ीज़ो सकरात वारी सट ॾाढी ॾुखी आहे मुंहिंजो सोणो था फरमाइनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो जॾहिं पाने के सकरात थी लगे वाह तो एडो कौड़ो पियो थिएसि जो जिंदगीअ में न कॾहिं अहिड़ी कौड़ी शइ कान चखी हिन जान में ईअं दर्द अथसि जीअं हयातीअ में को कंहिंखे थजीअ जे छड़नि मूं कंदा पटे ट्रुंबे दर्द थिएसि ईअं जान में दर्द अथसि ज़बान छिकजी तारूं सां लगी पई अथसि अखियूं छिकजी छित में खुतियूं अथसि हथ बीजी विया सही कंदे लेटियो पियो आहे कुरान पाक तो चे अमन हाज़ल लज़ी वाह रब तुझो समझाइण सिपारो 29 सूरत जो नालो आहे सूरत मुल्क जेके तूं असां तबारक लज़ी चवंदा वेठा न आलम सगोरा पुछा क्यों मुझो सोहणो था फरमाइण ओ माते कलमी शरीफ पढ़ण वारो तेस्तानी तव्हां रात जो निंड न कंदा क्यों साईं छो फरमायो जेस्तानी सूरत मुल्क जी तिलावत न क्यों ये सूरत मुल्क पढ़ी सुमी पियो उनी रात मौत चयो त क़यामत जे ॾींहुं रब शहीदन जे कतार में बिहारींदो वरी फरमायो जेको सूरत मुल्क पान ते लाजिम मलजूम पियो बनाए यानी जेसतानी पढ़े न तेसतानी निंड ही न करे
सोने नबूवत वारी ज़बान मुबारक से ऐलान करे चयो यो मर्दो वेंदो सूरत मुल्क कब्र में सेरा दी अडो चोड़ियां जे चंद्र को वधीक रोशन बनजी बीहंदस। हाणे कुरान पाक में ऐलान क्यों तई केड़ो ओयो लिखो पियो आ कुरान तो चए अमन हाज़ल लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़्क़ा बल लज्जू फी उतुव्विन व नुफूर। जेमा सकरात वारे जी रिज़्क़ रोज़ी बंद कई तम आए ताम जो के ताकत जेको हिन के बलको मानिया जा खाराए दिखारे बच्चा खाइन पिया अबो खाइण को लाचार सुतो पियो आ भोइया तकीदा यार इन जा चप खुशकीअ में फाटी पिया ज़बान इन जी तारूं सां लगी पई आ चपड़ा खुश्क थी वियस वारो क्यों पानी खणी अचो हे पानी खणी आया यार वारो क्यों हिन में शरबत मिलायो चई शरबत कोनी चई माखी मिलायोस माखी कोनी मिश्री मिलायोस मिश्री कोनी अरे खंड जा बटरे कणा विजी हे पानी मिठो क्यों पो चमचू भरे वात में विझोस मन मिठाण जो जायको लगेस मन पानी पिए चपन तो का खुशकी तवनीस बचड़ा ज़ारो कतार मथो रोअंता भायर अखन मो हंजू पिया बीठा हारन हिय चिमचिन सा पिया पानी वात में विझन बेपरवाह ज़ात न पई घुरे वाचन को पानी वही पियो वञे इहा ए हयाती जेते तकबर वडाई कई आ इहा ए हयाती जेते मामा लाती आ अन्या पढ़ा कुरान पाक कुरान तो चे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन कदीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम आसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर। कुरान पाक में चई तबारा माना बरकत वारी अल्लज़ी उनी अल्लाह जी ज़ाता बेयद यद माना हथ जे बेयद हिल मुल्क जे जत में मुल्क जी बादशाही व अला कुल शैइन कदीर वा अल्लाह जी ज़ाता जेको हर शे ते ताकत ऐं कुदरत वारो आ। कुरान तो चए अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम आसनु अमला वा अल्लाह जी ज़ाता जे पैदा कयो आ मौत भी त हयाती भी छा पैदा कई मौत भी हयाती भी वेठा इन उस्ताद उलमा पुछोन मूसा अलैहिस्सलाम तूर ते रब सा कलाम करण वेंदो हो उते तूर ते मूसा नबी ज़ारो कतार पेरनो अल्लाह सही फरमायो मूसा जी मुंजा साईं मूसा रोई तो छो जिसे कुर्बान वञाए बशयूं पैदा करनी हुई वरी बशयूं पैदा न करे हाँ हालांकि रब समीआ रब बसीरा रब अलीमा रब खबीरा दिसे भी तो बुद्धे भी तो जाने भी तो इल्म भी तस पर एतरे कदर ऐलान कई इन्नहु अलीमुम बिज़ात सुदूर बाना तवा चप चोरियो या न चोरियो जेके राज सीनन में सांडींदा हो वो मां अकेलो साईं जो ताज सीनन जा राज जानी दो वेठो आ। रब तो चयो मूसा बयान कर
मां अल्लाह केड़ियों बशयूं पैदा कयूं मां रब वरी केड़ियों बशयूं पैदा न किया हा बयान कर चई मिठा रब सेहत पैदा कई आई बीमारी पैदा न करे हाँ हयाती पैदा कई आई मौत तो पैदा न करे हाँ ओ कलीम बियर चो तमा रब समझाया चे साईं सेहत पैदा कई आई बीमारी पैदा न करे हाँ जदी बानो बीमार थी बिस्तरे ते पियो लेटे ब्या घुमन ही घुमन को लाचार ब्या खाइन ही खाइण को लाचार ब्या पियन हे पियण को लाचार एतरो आजिज़ा जो उथी वेहण पियो चाहे जदी बजना टेकूं पिया जन से तड़ी पियो थी वेहे सही बीमारी पैदा न करे हाँ अल्लाह से फरमायो मूसा गाल बुधो जे मां अल्लाह बीमारी पैदा न किया हा त मुझो बानो माखे याद किए करे आ सेहत दिनी मास माखे विसारे तंदुरुस्ती दिनी मास माखे विसारे पर जड़े बीमार करे बिस्तरे ते पियो लेटायास हाने दिल मो ताहू पियो कदे अल्लाह मेहरबानी कर कदे मां खाइंदो अजो खाई को न पियो सगा ये ब्या प्या खाइंदा वतन रब मेहरबानी कर कदे उथारी ने कदे मां भी पियंदोम अजो ब्या मुझे सामो पियंदा ता वतन को पानी पियो पिए को खीर पियो पिए को शरबत पियो पिए को बोतलों पियो पिए साईं कदे मां भी पियंदोम हाने कदी उथारी ने कदी मेहरबानी करनी रोए भी तो बानो मां के इलाज तो करे मूसा कसम मां के पंजे किबरियाई जो इन जो रोण इन जा इलाज इन जो आजिज़ियूं इन जो इनकिसारियूं इन जो मिनथा मां अल्लाह के दादियों थियूं वणन तरी त मां बीमारी पैदा कयम मिठा रब कुर्बान वञाए भला हयाती पैदा करनी आई मौत तो पैदा न करे हाँ साईं कंहिंजो अबो पियो पाण दे घुराई बच्चा या बाबे जे जनाजे वारे खटोले में चिमड़िया प्याइन आहूं दे दाऊं अखन मो लुड़क प्या हारन किथे नंढा बच्चा यतीम प्या थियन साईं कंहिंजी अम्मा पियो पाण दे घुराई नंढड़ा नंढड़ा बच्चा यतीम प्या बणजन न उन्हनि खे को मानीअ जो टुकड़ो ॾियण वारो न उन्हनि जा को कपड़ा धोइण वारो साईं मौत पैदा न करे हाँ अल्लाह फरमायो कलीम ॻाल्हि ॿुधो इंसान केॾो सोहणो आ हा साईं इंसान सोहणो आ फरमाए जे इंसान सोहणो आ त इनखे पैदा करण वारो मां रब भी त सोहणो आया जे कॾहिं मां मौत पैदा न कया हा हे मुंहिंजो बानो मां रब जे ज़ात जो दीदार कीअं करे हा तॾहिं त मां मौत पैदा कयमि हेॾे तो चए अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम आसनु अमला उहा अल्लाह जी ज़ात जे पैदा कयो आ मौत भी हयाती भी वो अय्युकुम आसनु अमला दिसा तामो चंगा मल कंदे माडे केर तो मरी